अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में अवां के भलीकार कंदासीं। मां अवां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, पूरी सिंध में तक़रीबन पूरी सिंध में मकानी चूंडुनि जूं तैयारियूं ज़ोरनि सां जारी आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते असां ॾिसूं पिया त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा काफ़ी उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थियनि पिया ऐं पर ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिन वक़्त ताईं परफॉर्म छा कयो आहे, अवाम खे डिलीवर छा कयो आहे। अॼु कोशिशि कंदासीं त डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद ऐं डिस्ट्रिक्ट नौशर फ़िरोज़ के डिस्कस कयूं। असां पहिरें कलाक में कोशिशि कंदासीं त डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद ऐं उनजा जेके तालका आहिनि उन्हनि हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वञे ऐं कोशिशि कंदासीं त उनजा जेके बुनियादी मसइला आहिनि उहे अवाम आॾो रखिया वञनि त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी परफॉर्मेंस केतिरी रही आहे ऐं हिन वक़्तु पाकिस्तान पीपुल्स पार्टी कहिड़े बुनियादनि ते अवाम खां वोट वठी रही आहे। हिन वक़्तु मूं सां गॾु मौजूदु आहिनि दौड़ शहीद बेनज़ीराबाद ज़िले जे तालके दौड़ जे साबिक़ MPA ऐं साबिक़ चेयरमैन सिंध पब्लिक अकाउंट कमेटी सलीम रज़ा जलबानी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। सलीम रज़ा जलबानी साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। सभ खां पहिरियां जेकॾहिं मां अव्हां खां इहो पुछां त 2008 खां वठी 2022 ताईं पाकिस्तान पीपुल्स पार्टी हुकूमत कई आहे ऐं ख़ासि तौर ते नवाब शाह खे क्लीन स्वीप कंदी रही आहे 2008 खां वठी। 2015 खां 2020 ताईं दौड़ में सभु सीटूं तक़रीबन पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे हवाले थियूं। छा दौड़ जा सभु बुनियादी मसइला हल थी चुका आहिनि? अस्सलाम वालेकुम, महिरबानी मूंखे तव्हां लाइन ते आंदो। दौड़ जे हवाले सां मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि, अॻे दौड़ जूं कुल 9 वार्ड आहिनि ऐं माशाल्लाह पोएं दौरनि में 13 खां 18 ताईं या उन खां पोएं दौरनि में दौड़ जा तक़रीबन मां दावे सां चवां थो अगरि केरु बची ॾिसे त 80 to 90% जेके आहिनि गिटियूं सभु जेके आहिनि उहे CC बि आहिनि, नालियूं बि आहिनि, लेकिन थोरा घणा अञा जेके वार्ड आहिनि जेके अॼुकल्ह नई सोसाइटियूं थी ठहनि ऐं शहर एक्सटेंड थी वियो आहे, जेकी ऑलरेडी शहर जी ज़मीन आहे उहा एक्सटेंड थी वई आहे, उहे कुझु चंद उहे बि नाला खणी माण्हू चई सघे थो त चंद जेके आहिनि गिटियूं बचियल हूंदियूं। अदरवाइज़ ॿियूं जेके ज़रूरियात आहिनि, दौड़ हमेशह डिस्ट्रिक्ट नवाबशाह जे पूरे तालके नवाबशाह जे पूरे एरिया में सभिनी खां वधीक कोर रहियो आहे, हार्ड सभिनी जे दिलनि में रहियो आहे। सो दौड़ जो काफ़ी शयूं ऐं सभु जेके बि तरक़ियाती दौड़ में थिया आहिनि उहे सभु पीपुल्स पार्टी जे दौर में थिया आहिनि। उन खां अॻु में एतिरी पोज़ीशन न हूंदी हुई दौड़ जी जेतिरा कम तव्हां उनजे हवाले सां बि ऐं एज़ अ MPA जेके असां स्कीमूं ॾिनियूं या जेके MLA जी तरफ़ां जेके स्कीमूं आयूं उहे काफ़ी बहितरी आई आहे। अच्छा सलीम रज़ा जलबानी साहब, जेकॾहिं मां अव्हां खां इहो पुछां त हिन वक़्तु दौड़ जा 3 या 4 बुनियादी मसइला, वॾा मसइला जेके हल थियण खपनि, उहे अव्हां जी नज़र में कहिड़ा आहिनि? सभिनी खां वॾे में वॾो मसइलो जेको आहे, छो त दौड़ शहर काफ़ी एक्सटेंड थी वियो आहे। असांजी कोशिशि इहा आहे जेको दौड़ जो हिन वक़्तु जेको अलाह ताला खे लेखी ॾे वाटर सप्लाई स्कीम आहे ऑलरेडी उहा काफ़ी पुराणी आहे। उनजी लाइनुनि जा असांखे हर वक़्तु किथे न किथे उहा लाइन बस थींदी आहे, उहे मसइला आहिनि। उनजे लाइ असां कोशिशि थोरो कुझु वक़्तु अॻु में असां उहा कोशिशि कई, थी सघे थो त हिन बजट में अची वञे या CM साहब खे असां पर्सनली बि रिक्वेस्ट कई आहे। उहे लाइनूं जेके आहिनि जॾहिं खां दौड़ शहर फुल आबाद थियो आहे, वाटर सप्लाई ठही आहे, त उन खां पोइ लाइनूं मुख़्तलिफ़ हंधनि ते टुटनि थियूं, ठहनि थियूं, लेकिन ओवरऑल जेके आहिनि उन्हनि खे एक्सटेंड करिणो आहे। उहे जेके अॼुकल्ह नए दौर जा जेके पाइप अचनि था उहे लॻनि त काफ़ी पाणी जो छो त मेन बुनियादी ज़रूरत आहे इंसान जी, त उन में इहो प्रॉब्लम आहे। अदरवाइज़ मूंखे ॿियो को अहिड़ी का शइ नज़र नथी अचे। अच्छा सलीम रज़ा जलबानी साहब, इहो ॿुधाइजो त हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां, मूंखे यादि अची त असां वटि उते रांदियुनि जे लाइ ॿारनि जे लाइ उहा असां वटि उहो स्पेस कोन्हे को। हिकिड़ो इरिगेशन बंगलो, उनजी ज़मीन हूंदी, जनाज़ो बि उते पढ़िजे, ॿार बि उते शाम जो उते क्रिकेट खेॾनि, फुटबॉल खेॾनि, जेके बि ॿार खेॾनि। असांजी कोशिशि आहे त असां कोशिशि करे स्टेडियम ठहिरायूं दौड़ में। अच्छा सलीम रज़ा जलबानी साहब, क्रिकेट ग्राउंड जी ॻाल्हि कई आहे त अॼु खां तक़रीबन 5 या 6 साल अव्हां हिकु इंटरव्यू में चयो हो त असां कोशिशि कयूं पिया त गवर्नमेंट ऐं मां पंहिंजी ज़मीन मां कुझु हिसो ॾेई दौड़ जे लाइ क्रिकेट ग्राउंड ठारायूं। छा हिन वक़्तु ताईं अव्हां ज़मीन वठण में नाकाम रहिया आहियो? छा सिंध हुकूमत इन कोशिशुनि में नाकाम रही आहे त दौड़ जहिड़े नंढे शहर खे हिकिड़ो नंढो क्रिकेट ग्राउंड ॾियण में नाकाम अव्हां छो रहिया आहियो? कहिड़ा कारण उन्हनि जा? मां सभु कंहिंजी पंहिंजी पसंदीदा रांदियूं आहिनि,
पर मां स्टेडियम जो हवालो इन जे करे ॾिनो जो उन में सभु रांदियूं थी सघनि थियूं। हींअर अॼोके दौर में जेकी शहरनि में जेकी लॾ पलाण आहे ऐं माण्हू जेके शहरनि में शिफ्ट थिया आहिनि, हाणे ज़मीनूं तमामु महांगियूं आहिनि। दौर जी पस किरदाई में बि तमामु महांगियूं ज़मीनूं आहिनि। लेकिन असांजी कोशिशि, मूं पोएं चकर में बि कोशिशि कई, पर लेकिन जेको फाइनेंशियल स्ट्रेन आहे हर सूबे में आहे, जेको तकलीफ़ूं आहिनि फाइनेंशियली, वफ़ाक़ जी तरफ़ां ऐं जेके तव्हां पाण सम्झो था जेके मुश्किलातूं आहिनि उन्हनि खे मद्देनज़र रखी उहा शइ हींअर पॉसिबल न थी सघी आहे। लेकिन तव्हां को बि हुजे, मुंहिंजी ज़ाती ख़्वाहिश इहा आहे, कोशिशि कंदा रहो, कोशिशि कंदा रहो, कोशिशि कामयाबी जी कुंजी आहे। इनशाअल्लाह अॻे वक़्तनि में असां इहा ई कोशिशि कंदासीं त असांखे स्टेडियम मिले, पोइ चाहे उन में फुटबॉल थिए, चाहे उन में ॿियूं रांदियूं थियनि, पर थी सघनि। ऐं मूं कोशिशि कई उन वक़्त में, असां 10 एकड़ वठण जी कई, उन वक़्त में प्राइसिस लो हुयूं, लेकिन हाणे तमामु प्राइसिस हाई आहिनि। ऐं जेके बि हाणे PC1 ठहे थी उन में उहा प्राइस एड करणी थी पवे, त बहितर आहे असां कोशिशि कंदासूं। असांजो त दौड़ वारनि खे क्रिकेट ग्राउंड जी ख़ुशख़बरी घणे टाइम में मिली सघे थी अव्हांजे ख़्याल में? सर हाणे मुंहिंजे पंहिंजे त बस न आहे, त घणे टाइम में हींअर बजट आहे, असां कोशिशि असांजी आहे, असां रिक्वेस्ट बि रखी आहे CM साहिब जे अॻियां त इन जे लाइ कुझु पोर्शन रखियो वञे। अगरि फाइनेंशियली एॾो इम्पैक्ट नथो पए सिंध गवर्नमेंट त ज़रूरु सिंध गवर्नमेंट चाहींदी हर ॻोठ खे, हर शहर खे सहूलियत थिए। अच्छा, सलीम रज़ा जलबाणी साहब, इहो ॿुधाइजो त दौड़ शहर में हिकु लाइब्रेरी आहे जंहिंजो नालो दरिया ख़ान जलबाणी लाइब्रेरी आहे, जेका 2010 में जंहिंजो कमु शुरू थियो, 2022 ताईं बि उहा फंक्शनल न थी सघी आहे। फंक्शनल न थियण जा कारण? बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही आहियो, इन में तव्हां 100% सही आहियो। इहा लाइब्रेरी मुंहिंजे चाचे मरहूम उन्हनि, छो त इहा लाइब्रेरियूं सभिनी पंहिंजे लोकल माण्हुनि गॾिजी को हिकिड़े कंहिं घर में हुननि लाइब्रेरी ठाही, छोकिरा उते वेंदा। त मुंहिंजी ज़ाती ख़्वाहिश इहा हुई त हिन लाइब्रेरी खे थोरो असां वॾो कयूं ऐं थोरो वॾो ठाहियूं। उन वक़्त में मुंहिंजे चाचे इहा ठहिराई हुई, लेकिन उन में छो त आख़िरी टाइम हुयो, बजट जे करे उहे पैसा लैप्स थी विया ऐं बुक्स ऐं शेल्फ वग़ैरह ऐं इहो बाक़ी कमु न थी। सिविल वर्क उनजो कंप्लीट आहे। मूं हाणे बि रिक्वेस्ट रखी आहे असांजे साईं सरदार शाह साहब खे त कुझु बुक्स अव्हां पंहिंजे कल्चर डिपार्टमेंट खां असांखे डोनेट कयो। कुझु बुक्स जेके आहिनि ॿिया इदारा आहिनि उन्हनि खे पर्सनली उन्हनि खे रिक्वेस्ट कई आहे। बाक़ी ऑफिशियली जेको आहे इहो नेक्स्ट बजट में ही रखिजी वियो आहे। इंशाल्लाह ही कंप्लीट थी वेंदी। आहिनि बुक्स जेके आहिनि उहे बि उन में इंक्लूड आहिनि, जेकी जेकी परचेजिंग थींदी, जेको मूंखे यादि थो पए उन में बि उहे इंक्लूडिंग आहिनि। अच्छा, सलीम रज़ा जलबाणी साहब, हिकु सियासी सवाल आख़िर में इहो ॿुधाइजो त अव्हां जा दौड़ में मकानी चूंडुनि जे हवाले सां सख़्तु मुख़ालिफ़ ऐं अव्हां जी अपोज़िशन में बीहंदड़ चौधरी जेके बिरादर हुया, दौड़ जा चौधरी बिरादर, चौधरी बिशारत ऐं चौधरी महबूब, अचानक पाकिस्तान पीपुल्स पार्टी में कीअं जॉइन थी विया ऐं छा मामला तइ थिया आहिनि उन्हनि चौधरी बिरादरान सां? चौधरी बिरादरान जो पीपुल्स पार्टी खां शुरू खां वठी रहिया आहिनि ऐं विच में थोरो अर्सो चौधरी साहब जेके आहिनि उहे पीपुल्स पार्टी खां परे थी विया, लेकिन हुननि जी ख़्वाहिश यकी हुई त असां दुबारा अचूं ऐं सभिनी दोस्तनि सां गॾिजी बहितरी लाइ कोशिशि कयूं। त उहो राब्तो थियो ऐं हुननि जॉइन कयो। इन में बहितरी आहे, छो त असां वटि इहो कॉन्सेप्ट न आहे केरु आहे। असां वटि आहे त बाबा पीपुल्स पार्टी ऐं लोकली हुतां जो जेको वोट ॾिए उहो बि असांजो सिर जो साईं आहे, जेको न ॾिए उहो बि सिर जो साईं आहे। हर हिक जे लाइ माण्हू खे यकमुश्त थी ऐं हिकु राय थी ऐं हिकिड़ी नज़र सां ॾिसी ऐं कमु कंदो। त हू त हाणे पार्टी में अंदरि अची विया आहिनि, जिन में पार्टी जे स्ट्रेंथ में बहितरी आई आहे। छा टाउन कमेटी दौड़ चौधरी बिरादरान खे न पई ॾिनी वञे? न, इहे डिसीशन हींअर कोन्हनि, इहो टाइम कोन्हे, हींअर इलेक्शन टाइम आहे। हींअर 9 वार्ड आहिनि, 9 वार्ड असां खटे ईंदासूं। उन्हनि मां 2 वार्ड जेके आहिनि अनअपोज़ अची विया आहिनि, बाक़ी 7 आहिनि। उहे जॾहिं टोटली अची वेंदा डिसीशन त पोइ जेको आहे सो एंड में थींदो। अच्छा, सलीम रज़ा इहो ॿुधाइजो त जेकॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी परफॉर्म कयो आहे त UC ख़ान मोहम्मद जलबाणी में बजाए मुक़ाबिलो करण जे अव्हां उम्मीदवारनि खां वञी हथ छो खणाया आहिनि? मुक़ाबिलो थिए हा, ख़बर पवे हा त कंहिं केतिरो परफॉर्म कयो आहे। उहो असांजो ॻोठ आहे, सभु वास्तेदार आहिनि। जिन दोस्तनि खे सभु कुझु आहे पियो त साईं असांखे कंहिं न कंहिं सीट ते अकोमोडेट कयो ऐं सभु यक राय थी असां उन्हनि खे खुली इजाज़त ॾिनी। त उहा सभु तव्हां पाण में गॾु वेही ऐं जेको आहे सो यक राय थी अचो।
यकराए थी जॾहिं आया त सभु एडजस्ट थी विया, उन्हनि ऑटोमेटिकली हथ खणी छॾिया। ठीकु आहे सलीम रज़ा जलबाणी साहब, इहा हिकिड़ी पॉलिटिकली इहा हिकिड़ी रेस्पेक्ट आहे। कंहिंखे तव्हां ज़बरदस्ती कंहिंखे नथा हथु खणाए सघो। केरु अगरि फॉर्म भरे थो त उहो पंहिंजी मर्ज़ी सां थो भराए, अगरि हथु खणे थो त उहो पंहिंजी मर्ज़ी सां थो खणे, उनखे ज़बरदस्ती तव्हां हथु नथा खणाए सघो। ठीकु आहे सलीम रज़ा जलबाणी साहब, वॾी वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ, पंहिंजो मौक़िफ़ रखण जे लाइ। नाज़रीन, सलीम रज़ा जलबाणी साबिक़ MPA रही चुका आहिनि, सिंध पब्लिक अकाउंट कमेटी जा चेयरमैन भी रहिया आहिनि। दौड़ जी सियासत नवाबशाह डिस्ट्रिक्ट में तमामु अहम किरदार अदा कंदी आहे। दौड़ आसिफ अली ज़रदारी जो हल्को आहे, जिथां आसिफ अली ज़रदारी MNA मुंतखब थी क़ौमी असेंबली में पहुतो आहे। इन जे करे इन जी अहमियत उहे बि तमामु घणी वधी वेंदी आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। हिन वक़्तु मूं सां गॾु मौजूदु आहिनि नवाबशाह मां सिंध TV न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासकली असांखे जॉइन कयो आहे, जॾहिं त काज़ी अहमद मां काशिफ़ उन्नड़ असां सां गॾु मौजूदु आहिनि, ऐं सकरन मां असांखे जॉइन कंदा मुश्ताक सोलंकी। सभ खां पहिरियां मां ज़ुल्फ़कार ख़ासकली अव्हां खां शुरूआत कयां त हाणे असां जेकॾहिं तालकनि जी ॻाल्हि कयूं ओवरऑल नवाबशाह में, त असांखे वाज़े नज़र पियो अचे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उहा काफ़ी सीटुनि ते बिना मुक़ाबले पंहिंजा उम्मीदवार कामयाबु कराइण में कामयाबु थी वई आहे। काफ़ी तालका अहिड़ा बि आहिनि जिथे टफ टाइम पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मिली सघे थो, जीअं सकरन में SUP कुझु जाइनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾेई सघे थी। अव्हां वटि छा अपडेट आहिनि त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुखालफ़नि जे हथां किथां टफ टाइम खाई सघे थी, ऐं किथे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुक़ाबलो करणो थो पवे? जी इशफाक, तव्हांखे मां ॿुधाईंदो रहां त जीअं अॻु में बि असां ज़िले शहीद बेनज़ीर आबाद जे हवाले सां बलदियाती चूंडुनि जे हवाले सां प्रोग्राम कयो, त बिल्कुलु काफ़ी जेकी आहिनि से यूनियन काउंसिल या जेके वार्ड आहिनि से म्यूनिसिपल कॉर्पोरेशन नवाबशाह या जेके यूनियन काउंसिल्स आहिनि, उन्हनि मां काफ़ी जेके चेयरमैन या वाइस चेयरमैन या जेके काउंसलर आहिनि वॾे तइदाद में त उहे अञा पोइ न अची सघिया आहिनि, पर काफ़ी यूनियन काउंसिल जेके 5-6 आहिनि उन्हनि तां हुननि जा जेके आहिनि से कुझु काउंसलर ऐं कामयाबी माणी आहे। जॾहिं त जेकी गुज़िरियल जेकी 2015 में बलदियाती चूंडियूं थियूं, उन में मुकमिल तौर ते ज़िले काउंसिल या टाउन कमेटीज़ हुजनि, उहो मुकमिल तौर ते पीपल्स पार्टी स्वीप कयो, ऐं किथे बि जेको आहे सो काउंसिल में अपोज़िशन जो कंहिं बि काउंसिल में हिकु सिंगल काउंसलर बि न हुयो। पर हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे, सिर्फ़ु नवाबशाही जेकी म्यूनिसिपल कमेटी उन में जेके आहिनि से 12 वार्ड हुआ उहे जेके MQM खटिया हुआ, बाक़ी सॼे ज़िले में पीपल्स पार्टी स्वीप कयो। पर हिन वक़्तु जेकी 2022 में बलदियाती चूंडियूं थियण पियो वञे, मां तव्हांखे थोरो पॉलिटिकल सिनेरियो बि ॿुधायां त ज़िले शहीद बेनज़ीर आबाद में 10 एकड़ वारो जेको ज़मीनदार आहे, हाणे उहो बि पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थी वियो। हाणे जेको मुक़ाबलो थिए पियो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे उमेदवारनि जो, उहो जेको हाणे नओं नौजवान में शऊर आयो आहे, या जेके जीअं सैयद ज़ैन शाह SUP आहे या जेके GDA आहे, जिथे जिथे उनजो असरु आहे, त उते जेके आहिनि से मुक़ाबला तमामु घणा सख़्तु बि आहिनि। ऐं हिन वक़्तु जेके पीपल्स पार्टी जेकी बिना मुक़ाबले वारी शरह आहे, उहा 2015 खां घटि आहे, छाकाणि त हींअर जेकी पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी कोशिशि आहे त असां जेके मेंबर हर वार्ड ते 5 या 6 या यूनियन काउंसिल ते बीठा उन्हनि माण्हुनि खे 5-6 ते वर्क कयूं, जीअं असांखे आवाम में वञिणो न पए। त परफॉर्म एतिरी पीपल्स पार्टी न कई आहे। हिकिड़ी हक़ीक़त आहे नवाबशाह शहर जी, त असां तव्हां ॻाल्हि कयूं त बिलावल भुट्टे ज़रदारी साहब एशिया जे वॾे में वॾे फिल्टर प्लांट जेको इफ़्तिताह कयो, जेको 1 अरब 40 करोड़ खां मथे स्कीम आहे साफ़ पीअण जो पाणी, पर नवाबशाह जे शहरनि खे अॼु बि उहो गटर जो पाणी जेको आहे सो मुयसरु थिए थो। सवाइ चंद रोडनि खां सवाइ तव्हां ताज कॉलोनीअ में असां गुज़िरियल ॾींहुं प्रोग्राम कयो आहे, जिते साबिक़ा वाइस चेयरमैन म्यूनिसिपल कमेटीअ जो हाणोको जेको यूनियन कमेटी 9 ते अनअपोज़ आयो आहे खान बहादुर भट्टी साहब, उतां जे माण्हू दाऊं कयूं आहिनि त हिकिड़ी अधु घिटीअ खां सवाइ बाक़ी जेके घिटियूं आहिनि उहे तव्हां ॾिसंदो त कंहिं मुअनि जे दड़े खां बि उन्हनि जी बदतर सूरत हाल आहे। ईअं तव्हांखे हकानी टाउन मिलंदो, सुमेरा कॉलोनी मिलंदी, ऐं जेके अफ़ज़ल शाह टाउन मिलंदो, तव्हांखे दौलत कॉलोनी, मेरान कॉलोनी, अज़ीम कॉलोनी, भंगवार कॉलोनी, इहे जेके वॾे में वॾियूं आबादियूं आहिनि, त उते तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे। जीअं दौड़ जी तव्हांखे सूरत हाल ॿुधाए त बिल्कुलु दौड़ जे रज़ाबाद जे माण्हुनि ताज़ो ई जेके एहतिजाज कया आहिनि, त उन्हनि जे गटर लाइनूं उते न आहिनि। जेको नई आबादी ठही आहे, इहे गॾोगॾु शहर सां गॾोगॾु जीअं असां एंटर थियूं था, उतां जे माण्हुनि एहतिजाज कया आहिनि, असां उहे रिपोर्ट बि कया आहिनि त ईअं सकरनि जी बि सूरत हाल साॻी आहे। दौलतपुर में त 1 रुपए जो बि कमु न थियो आहे टाउन कमेटीअ में,
काज़ी जी तव्हां हालत ॾिसंदो त माण्हू जेके आहिनि से उहे कंहिं पुठिएं जेको पथरनि वारे दौर में रहनि था। त यकीनन हिते जेके गुज़िरियल 15-16 सालनि खां वठी हिकु हुकूमत रहे, पर जेके ही म्यूनिसिपल कमेटी जा जेके काउंसलर हुआ उहे परफॉर्म न करे सघिया आहिनि। उन्हनि का बि अहिड़ी परफॉर्मेंस न ॾिनी आहे। उन जे करे हाणे जेकी पीपुल्स ठीक है ज़ुल्फ़कार असां सां गॾु मौजूदु रहिजो। मुश्ताक अवां ॾे मां ईंदुमि। अवां ॿुधायो त सकरंड जेको गुलाम कादिर चांडियो जो हल्को बि आहे ऐं सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह हितां MNA मुंतख़िब थींदा आहिनि, जिथे SUP जो भी कुछ वोट आहे, त अवां छा था सम्झो त छा SUP जेका आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी के सकरंड तालके में टफ टाइम ॾेई सघे थी ऐं के अहिड़ियूं सीटूं आहिनि जिथे पाकिस्तान पीपल्स पार्टी के शिकस्त ॾेई सघे SUP? मुश्ताक अवां ॾे आवाज़ अचे पियो मुंहिंजो? जी जी अचे पियो। जी मुंहिंजो सवाल इहो हुयो त छा SUP पाकिस्तान पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾेई सघे थी सकरन में, या पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका है उहा आराम सां सीटूं पंहिंजूं जेके आहिनि उहे कढी सघे थी? जी सॼी सिंध जी मकानी चूंडनि जे सिलसिले में सकरन तालके जे 18 यूनियन काउंसिलनि ऐं शहर जे 15 वार्डनि ते इलेक्शन में हिसो वठंदड़ उम्मीदवारनि जो सिलसिलो तेज़ थी वियो आहे। सकरन टाउन कमेटी जे 15 वार्डनि ते हुकुमरान धुर समेत आज़ाद उम्मीदवार SUP ऐं ॿियनि पार्टियुनि जे 170 उम्मीदवार हिसो वठी रहिया आहिनि ऐं केतिरनि उम्मीदवारनि हिक ॿिए जे हथ में खणी छॾिया आहिनि। जॾहिं गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि कुझु उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी विया आहिनि, जिनमें यूनियन काउंसिल हसन जमाली, यूनियन काउंसिल करम जमाली ऐं सुखियो मनाही में MNA गुलाम मुस्तफ़ा शाह उन जो पुटु शायान शाह उहो बिना मुक़ाबले कामयाब थियो आहे। जॾहिं त SUP पारां सकरन में सभिनी वार्डनि ते जेको त उम्मीदवार बीहारिया आहिनि ऐं काफ़ी वार्डनि ते हुन PTI जमात JU आहे ऐं ॿियनि उम्मीदवारनि सां इल्हाक़ करे उते गॾियल उम्मीदवार बीहारिया आहिनि ऐं जिते हिन दफ़े जेको त सख़्तु मुक़ाबले जो इम्कान आहे, छो जो 2015 में पीपुल्स पार्टी जेको तो उन जे उम्मीदवारनि जे साम्हूं एतिरो मुक़ाबलो न हो, जंहिंजे करे हू 15 वार्डनि ते जेको तो कामयाब थिया। लेकिन हिन दफ़े इहो मुश्किल थो लॻे ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2015 जी इलेक्शन खां वठी जेके काउंसलर चूंडिया उन्हनि जेको तो को बि कमु न करायो ऐं सकरन शहर जेको तो खंडर जो ॾेख ॾेई रहियो। इन्हनि 5 सालनि में सकरन में को बि कमु न थियो आहे ऐं बजाए जेको टाउन कमेटी खे करोड़ रुपए जी बजट मिली, जंहिंमां शहर ते ख़र्च करण बजाए 3 करोड़ में टाउन कमेटी जी बिल्डिंग ठाहे उन ते ख़र्च कया विया ऐं काउंसलर जिनखे जेके बजट मिलंदी उहे जेको तो शहर ते ख़र्च करण बजाए टाउन कमेटीअ जे ख़र्च ते उन्हनि सभिनी काउंसलर ऐं टाउन अमले समेत उन्हनि खे कोमरी ऐं कराची जे टूरनि ते ख़र्च कई वई ऐं जॾहिं हींअर मुक़ाबले जो सख़्तु इम्कान आहे। 170 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि, जिनखे जेको तो पीपुल्स पार्टी भॼ डुक शुरू करे छॾी आहे काफ़ी उम्मीदवारनि खे हथु खणण लाइ। लेकिन हर बिरादरी जो इहो कारण आहे तूं चवनि था त जे कमु न थिया आहिनि 5 सालनि में, इन करे सुठो आहे त असां पंहिंजे वार्ड में पंहिंजो उम्मीदवार बीहारियूं त अच्छा जे कमु थी सघे। मुश्ताक इहो ॿुधाइजो त सकरन में पाकिस्तान पीपल्स पार्टी 2008 खां वठी 2022 ताईं सिंध में हुकूमत कई आहे त उतां सीटूं भी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मिलियूं आहिनि। इहो ॿुधाइजो त सकरन खे का वॾी स्कीम मिली हुजे जेका रोलड़े जी शिकार थी वई हुजे ऐं उन जो को फ़ाइदो आवाम खे न मिलियो हुजे, अहिड़ियूं घणियूं स्कीमूं आहिनि? जी काफ़ी स्कीमूं आहिनि, जीअं शहर जा मुख्य रोड आहिनि, अस्पताल रोड आहे, स्टेशन रोड आहे ऐं काफ़ी ॿिया शहर जा जेके पहाड़नि जूं गलियूं आहिनि उन्हनि में जेको को बि तरक़ियाती कमु न थियो आहे। शहीद बेनज़ीर वेटरनरी यूनिवर्सिटी पीपुल्स पार्टी जे दौर में ठही आहे, लेकिन उहा बि गवर्नमेंट कॉलेज आहे, गर्ल्स कॉलेज उन जी बिल्डिंग में हले पई, जेका उनखे अञा ताईं जेको तो बिल्डिंग न मिली सघी आहे ऐं जेको तो इहो अञा रोलड़े जो शिकार आहे, जंहिंजे करे शागिर्दनि खे हॉस्टल में रहण जी सहूलियत न आहे। लेकिन सिंध हुकूमत ऐं पीपुल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि उन तरफ़ को बि तवजो न ॾिनो आहे। जी अच्छा मुश्ताक इहो ॿुधाइजो त अवां खां सवाल आहे त छा सकरन में पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जेको आहे इख़्तिलाफ़ बि साम्हूं अचनि पिया, ॿुधण में अचनि पिया त हिक ई सीट ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा काफ़ी उम्मीदवार साम्हूं आहिनि, जंहिंजे करे पार्टी जे अंदरि ई इख़्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि। इन हवाले सां अवां वटि कहिड़ा अपडेट आहिनि?
जी इहो मां ॿुधाईंदो न त सिलेक्शन कमेटी ठही पीपुल्स पार्टी पारां MNA गुलाम मुस्तफ़ा शाह, MP गुलाम कादिर चांडियो ऐं ज़िले जनरल सेक्रेटरी आहे गुलाम शाह लिगारी। उन्हनि ते मुश्तमिल कमेटी जंहिंनि माण्हुनि खे टिकेटूं ॾिनियूं, लेकिन उन्हनि माण्हुनि खे टिकेटूं ॾिनियूं जेके पीपुल्स पार्टी सां जेके मुख़लिस न हुआ, लेकिन मनपसंद माण्हुनि खे टिकेटूं ॾिनियूं, जंहिं ते पुराणनि वर्करनि उन्हनि जे साम्हूं काफ़ी वार्डनि में आज़ाद उम्मीदवार तहत हिसो वठी रहिया आहिनि ऐं उन करे पीपुल्स पार्टी खे इन दफ़े पंहिंजनि ई पीपुल्स पार्टी वारनि बमुक़ाबिला पीपुल्स पार्टी मां जेको सो ख़तरो आहे ऐं काफ़ी वोट ख़राब थी सघनि था। ठीक है, मुश्ताक असां सां गॾु मौजूद रहिजो। ज़ुल्फ़कार, मूंखे इहो ॿुधाइजो त डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन रहियो आहे 2015 खां वठी 2020 ताईं ॼाम तमाची उन्नड़ जेको आहे उन पारां छा परफॉर्म कयो वियो आहे ऐं छा हिन वक़्तु उहो बि मैदान में लथल आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी तरफ़ां? जी बिल्कुलु, उहो बि जाम तमाची हिन वक़्तु जेको आहे सो उहो ज़िले काउंसिल ते जेको आहे सो कामयाबु थियो आहे। त परफॉर्मेंस जी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधाई त हर यूनियन काउंसिल खे जेको आहे सो 5 लख रुपया मिलंदा हुआ, पर मां तव्हांखे इशफ़ाक़ ॿुधायां त उहे जेके 5 लख रुपया आहिनि उहे सम्झो त उहे सियासी रिश्वत तौर ते जेके यूनियन काउंसिल जा जेके चेयरमैन हुआ या जेके वार्ड जा काउंसलर हुआ या जेको UC सेक्रेटरी या जेको ADL जी उन्हनि गॾिजी करे उहे 5 सालनि में हड़प कया आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो त उहे 60 लख रुपया साल जी सिर्फ़ु हिकिड़ी यूनियन काउंसिल जा थियनि था। त नवाब शाह में उन वक़्तु जेके 62 खां मथे जेके यूनियन काउंसिल हुयूं त उहे किरोड़ रुपयनि जा पैसा जेके आहे उहो 1 रुपए जो बि बहिराणनि में 1 रुपए जो बि कमु न थियो आहे। सिर्फ़ु चंद नलका ऐं चंद सोलर प्लेटूं वठी माण्हुनि खे हिकिड़ो बेकारी ऐं जेको आहे सो बणायो वियो आहे। उहो फोटो सेशन कराए जॾहिं त उहे किरोड़ रुपया जेके से हड़प करे विया। त परफॉर्म जी जेकी ॻाल्हि थी कजे त बिल्कुलु बहिराड़ीअ जा वीचारा माण्हू, छाकाणि त उहे वॾेरे जे अताब हेठि आहिनि, उहे वॾेरे जा हारी नारी आहिनि, उहे जेके मज़दूर आहिनि त उहे हुननि जा ज़र ख़रीद ग़ुलाम नज़र अचनि था। त इन्हनि बहिराड़ी जे माण्हुनि खे उहे हुनखे इंसान ई नथा सम्झनि। त इहे जेके पैसा आहिनि उहे करप्शन जे भर चढ़िया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त जेको 2015 खां जेको बलदियाती निज़ाम आयो त उन खां पोइ जेके चेयरमैन ऐं काउंसलर हुआ उहे कखपतीअ मां जेको करोड़पति बणिजी विया आहिनि। तव्हांखे मां टाउन कमेटी या म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन जी ॻाल्हि ॿुधायां त हाणे उन्हनि जे नाले, उन्हनि जे फ्रंट मैननि जे नाले उहे वॾा बिल्डर थी विया आहिनि। उन्हनि जी प्रॉपर्टी, उन्हनि जी फैमिली जी प्रॉपर्टी जेकॾहिं नेब एंटी करप्शन जांच करे सही नमूने सां त उहे करोड़पति न पर के टाउन चेयरमैन ऐं काउंसलर अरबपति बणिजी विया आहिनि। ऐं काउंसलर या जेके यूनियन काउंसिल जा चेयरमैन हुआ या वाइस चेयरमैन हुआ उहे GLI गाॾियुनि खां सवाइ, लैंड क्रूज़र गाॾियुनि खां सवाइ, वीगो जे गाॾियुनि खां सवाइ उन्हनि वटि हाणे गाॾी न आहे। त तव्हां इन मां सम्झी सघो था त ग़रीब माण्हुनि खे त रुपयो न मिलियो आहे। पर चेयरमैन ऐं काउंसलरनि ज़रूरु तरक़ी कई आहे। उन्हनि पंहिंजा जेके आहिनि से बंगला बि ठाहिराया आहिनि, उन्हनि पंहिंजूं गाॾियूं बि वरितियूं आहिनि, उन्हनि बैंक बैलेंस बि गॾु कयो आहे, उन्हनि फैक्ट्रियूं बि लॻायूं आहिनि, उन्हनि जेको आहे सो ज़मीनूं बि वरितियूं आहिनि। पर आवाम खे 1 रुपए जो बि फ़ाइदो न पहुची सघियो आहे। जेके ॿाराड़ीअ में जेके यूनियन काउंसिल्स आहिनि उहे जेके बि यूनियन काउंसिल जा पैसा त हिन वक़्तु बि उन में MNAs जा MPs जो जेको शेयर आहे उतां जे जेके मक़ामी ऐं जेके माण्हू आहिनि हुकूमत जमायत सां उन्हनि जा शेयर आहिनि। ऐं ग़रीब माण्हू, छाकाणि ज़िलो शहीद बेनज़ीराबाद तव्हांखे मां ॿुधायां त अॻु में तव्हांखे अर्ज़ु कयो त इहा स्ट्रेटजी आहे त असां आवाम में न वञूं ऐं असां जेको आहे सो माण्हू खे हथु कढायूं। त नवाब शाह शहर जी ॻाल्हि हुजे या सॼे ज़िले जी ॻाल्हि हुजे त तरक़ी न थी आहे। माण्हू दाहूं था कनि। असां जॾहिं फील्ड में वञूं था, तव्हां जॾहिं प्रोग्राम ऑन एयर कया था त हिकु माण्हू बि ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे त जेको माण्हू हिन जे परफॉर्मेंस मां ख़ुशि हुजे। यकीननि पार्टी इहा न चाहींदी हूंदी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हाई कमान, पर चेक एंड बैलेंस कोन्हे को। जॾहिं मैडम फरियाद टालपुर साहब 2 चकर टेन्योर हुई ज़िले नाज़ में त तमामु घणा तरक़ियाती कम थिया। हुन में स्कूल जो ॼार विछायो वियो, डिस्पेंसरियूं जेके आहिनि से उन दौर में ठहियूं। पर हीउ जेको 2015 खां आयो इहो निज करप्शन जे वर चढ़ी वियो ऐं इन मां चेयरमैन ऐं काउंसलर एॾा त जेके आहिनि से टेकिजी विया आहिनि जो हिन वक़्तु पीपुल्स पार्टीअ खे उहे साबिक़ा काउंसलर या उनजा मिट माइट एॾियूं मिनथूं था कनि। जो तव्हांखे मां ॿुधायां त हिकिड़े वार्ड ते जेको वार्ड जी काउंसिल आहे उन ते पीपुल्स पार्टीअ जा 10 खां 15 उमेदवार आहे। त तव्हां इन मां अंदाज़ो लॻाए सघो था त केॾो पैसो आहे ऐं उनजे करप्शन जे करे उहे माण्हू आता आहिनि त असांखे काउंसिल जी सीट मिली वञे त जीअं असां बि करप्शन करे गाॾियूं वठूं, बंगला वठूं, बैंक बैलेंस ठाहियूं। त परफॉर्मेंस जी ॻाल्हि हिते ज़ीरो आहे। बाक़ी हाणे केरु दोस्त इहो दावा करे थो त उहा उनजी थी सघे, छाकाणि असां फील्ड में आहियूं।
असां सां गॾु हलनि फील्ड में, असां माण्हू में घटि में वञूं था, असां उन्हनि इलाइक़नि में वञूं था। मां तव्हांखे ॿुधायो त वाइस चेयरमैन आहे म्यूनिसिपल कमेटी जो, उनजे असां वार्ड में विया, उहो ताज कॉलोनी आहे, तव्हां न्यूट्रल उते टीम मोकिलियो, तव्हां सकण में हलिया वञो, तव्हां काज़ी अहमद में हलिया वञो, ऐं जेकॾहिं मीडिया ॻाल्हाए थी, को हक़ सच ॻाल्हाए थो त उन ते बि कावड़ जो इज़हार कयो वञे थो त बाबा हक़ सच जी ॻाल्हि न आहे करणी, तव्हांखे सभु कुझु ठीकु वारो हिकिड़ो राग आलापणो आहे। हुननि मनपसंदि पंहिंजा माण्हू हिकिड़ा पैदा करे छॾिया आहिनि, उहे सहाफ़त जे रूप में, उहे सोशल मीडिया जे रूप में, त अवाम जो को बि कमु न थियो। नवाब शाह में वॾे में वॾी करप्शन जेकी आहे 2015 खां वठी बलदियाती। अच्छा ज़ुल्फ़िकार, अवां खां ई मुंहिंजो सवाल आहे इहो त आसिफ अली ज़रदारी हाणे दौरो बि कयो हो नवाब शाह जो, छा आसिफ अली ज़रदारी खे माना इहो इंफॉर्म कयो वेंदो आहे त नवाब शाह में सभु कम ओके आहिनि ऐं सभु कम थी विया आहिनि? ऐं स्पेशली मां जेकॾहिं ॻाल्हि कयां त नवाब शाह दौर रोड जेको आहे गुज़िरियल 3 सालनि खां न ठहियो आहे ऐं सफ़ा बंदि पियो आहे, त उनजो कम बि छो न पियो थिए ऐं उनजो नोटिस छो न वरितो वियो आहे पार्टी लीडरशिप तरफ़ां? जी बिल्कुलु इशफाक, जेको नवाब शाह ऐं जेको दौड़ रोड आहे, मेहरान हाईवे हुजे या नवाब शाह शहर में जीअं असां एंटर थियूं था त 2 सालनि खां वठी उहो रोड जेको आहे सो तबाह आहे। उन रोड जो जेके कारोबार समेत दुकान वारा वीचारा जेके आहिनि से परेशान आहिनि, ठेकेदार एॾा बासर आहिनि जो हितां जो डिप्टी कमिश्नर बि ठेकेदार सां ॻाल्हाए नथो सघे, छाकाणि त उन्हनि जा वास्ता, उन्हनि जा तालुक एॾा ताक़तवर आहिनि जो हितां जी ब्यूरोक्रेसी, हितां जो जेकी इंतिज़ामिया उहा उनखे कुझु बि नथी चई सघे। जेको ठेकेदार चाहींदो उहो ई थींदो। त इहो जेको मेन रोड आहे इन जी इहा हालत आहे, तव्हां घटनि में ऐं जेके कॉलोनी में वेंदो त उते तबाही जा मंज़र आहिनि। ठीकु आहे ज़ुल्फ़िकार, असां सां गॾु मौजूदु रहिजो। हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो, स्पेशल ट्रांसमिशन जारी आहे, मिलूं था ब्रेक खां पोइ। असीं स्पेशल ट्रांसमिशन में एक दफ़ो ॿीहर भलीकार ॻाल्हि पिया कयूं डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीर आबाद जे हवाले सां त पाकिस्तान पीपल्स पार्टी या जेके भी चूंडियल नुमाइंदा मकानी चूंडुनि जे हवाले सां हुजनि या MPA MNA रहिया हुजनि, उन्हनि कहिड़ी परफॉर्मेंस ॾिनी आहे, छा डिलीवर कयो वियो आहे सिंध खे 2008 खां 2022 ताईं ऐं 2015 खां 2020 ताईं जेके मकानी चूंडुनि जे नतीजे में नुमाइंदा ऐवाननि थी पहुता, काउंसलर थिया, चेयरमैन थिया, डिस्ट्रिक्ट काउंसिल जा चेयरमैन थिया, उन्हनि छा परफॉर्म कयो आहे? इन हवाले सां असां सां गॾु ज़ुल्फ़िकार ख़ासि के लिए मुश्ताक सोलंगी असां सां गॾु मौजूदु आहिनि। मुश्ताक, मूंखे आगाह कजो डिस्ट्रिक्ट जे सकरंड शहर जे हवाले सां त सकरंड शहर ऐं सकरंड तालके में पाकिस्तान पीपल्स पार्टी छा परफॉर्म कयो आहे ऐं बुनियादी मसइला हिन वक़्तु बि सकरंड जा कहिड़ा आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाइणो वञा त पीपल्स पार्टी इन काउंसलर 2015 जी इलेक्शन खां पोइ काउंसलरनि को परफॉर्मेंस न कई आहे। जरा शहर जा रोड रस्ता ॾिसंदो त उहे जेको सो खंडर लॻा पिया आहिनि, शहर में नालियूं ऐं जेको CC रोड उहे बि न ठही सघिया आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि त शहर ऊंदाही जो ॾेख ॾींदो आहे, शहर में स्ट्रीट लाइट जेको सो 5 सालनि में बहाल न करे सघिया, जंहिंजे करे राति जो लाइट वञण महिल शहर ऊंदाही में जो ॾेख ॾींदी आहे। जॾहिं त हिन दफ़े काउंसलरनि जी परफॉर्मेंस ख़राबु आहे, उन करे पीपल्स पार्टी अॼु इलेक्शन में आसानी सां जेको सो काउंसलर चूंडिया, लेकिन हिन दफ़े मुश्किल थो लॻे, उन्हनि खे सख़्तु मुक़ाबलनि सां आहे, छो जो 170 उम्मीदवार जेको शामिल SUP ऐं जेको सो सख़्तु हिननि सां मुक़ाबले में आहे। ऐं ॿिया त पंहिंजे मुख़्तलिफ़ पाड़नि जा बिरादरियुनि जा माण्हू जेको सो आज़ादु उम्मीदवार जी हैसियत में बीठा आहिनि, इन करे लॻे थो त हीउ इलेक्शन आसान न आहे। जी ऐं मुश्ताक, मां हिकु दफ़ो ॿीहर अवां ॾे ईंदुमि त मूंखे इहो ॿुधाइजो त छा मुखालफ़नि में के अहिड़ा नाला आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मुखालफ़त में जेके उम्मीदवार बीठल आहिनि, उन में को अहिड़ो वॾो नालो आहे जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वाज़े शिकस्त ॾेई सघे थो इलेक्शन जी सूरत हाल में? जी हिन दफ़े मां तव्हांखे ॿुधायां, पीपल्स पार्टी वर्करनि खे घटि सीटूं ॾिनियूं आहिनि ऐं तक़रीबन काफ़ी काउंसलर जी सीटुनि ते पुड़ वॾेरा बीठा आहिनि ऐं वॾेरनि जा पुट बीठा आहिनि, उन्हनि खे जेको ॾिनो आहे। जॾहिं त हींअर SUP फ़िलहाल का एॾी उमेद आहे, लेकिन SUP
हींअर हिन सां मुक़ाबले में आहे 15 वार्डनि ते हुननि जा उमेदवार बि ठहियल आहिनि ऐं लॻे सघे थो त हिन दफ़े सख़्तु मुक़ाबला थींदा। जे 2015 जी इलेक्शन खां 2022 जी इलेक्शन तमामु टफ हूंदी। ठीक है मुश्ताक जुल्फकार खास के लिए सभी जी वही मेहरबानी असांखे जॉइन करण के लिए। नाज़रीन डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद के डिस्कस कयोसीं, कोशिश कईसीं त जेके उतां जा मसला आहिनि बुनियादी मसला पार्टी जो पार्टी में इख्तिलाफ आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी में या पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके मुखालिफ उम्मीदवार आहिनि उहे केतिरो टफ टाइम ॾेई सघनि था पाकिस्तान पीपल्स पार्टी के जेका 26 जून ते इलेक्शन थियणी आहे उन में छा नतीजा अची सघनि था। असांखे ॾिसण में इहो ईंदो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी नवाब शाह डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद के हमेशा क्लीन स्वीप कंदी रही है। वह मकानी चूंडूं हुजन या जेके क़ौमी ऐं सूबाई असेंबली जी जेके सीटन ते इलेक्शन थींदी आहे त जनरल जेका इलेक्शन आहे उन में बि पाकिस्तान पीपल्स पार्टी डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद में 5 MPA जूं जेके सीटूं आहिनि उहे ऐं 2 MNA जूं सीटूं पंहिंजे नाले कंदी आहे। पर सवाल इहो आहे त छा पाकिस्तान पीपल्स पार्टी के जीअं नवाब शाह जो अवाम वोट ॾींदो आहे छा पाकिस्तान पीपल्स पार्टी ईअं ई डिलीवर भी कंदी आहे। त जवाब आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ईअं परफॉर्म न कयो आहे जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी सां नवाब शाह जा माण्हू वोट ॾींदा आहिनि या पाकिस्तान पीपल्स पार्टी के ऐवाननि ताईं पहुचाईंदा आहिनि। स्पेशल ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे। इते वक़्तु थियो आहे हेडलाइंस ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन न्यूज़ ब्रेक खां पोइ स्पेशल ट्रांसमिशन में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कंदासीं ऐं हाणे पाण डिस्कस कंदासीं डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज़ के। डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज़ जिथे पाकिस्तान पीपल्स पार्टी कुछ तालुकनि या कुछ शहरनि में कुछ इलाक़नि में पंहिंजो वोट बैंक रखे थी, पर उते जतोई जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी खां टुटी करे जेको जतोई ग्रुप ठहियो उहो ॾाढो मज़बूत रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ तकनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी खे टफ टाइम भी ॾींदो रहियो आहे। ज़ियाउल हसन लंजार जेको गुज़िरियल दौर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MPA रही चुको आहे ऐं तमामु घणो ताक़तवर MPA सम्झो वेंदो हुयो, उनखे जतोइन पारां मोरे शहर में शिकस्त ॾिनी वई ऐं MPA जी सीट ते ज़ियाउल हसन लंजार खां जतोइन उहा सीट खसे वरिती। हिन वक़्तु मकानी चूंडूं थियण वारियूं आहिनि। 26 जून ते मकानी चूंडुनि जे लाइ मैदान तयार आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी वाज़े अक्सरियत हासिल करे भी सके थी ऐं काफ़ी अहिड़ा भी वार्ड आहिनि जिथे बिना मुक़ाबले पंहिंजा उम्मीदवार कामयाब कराइण में पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाब थी वई आहे। पर छा 26 जून ते डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज़ में असांखे कुछ मुक़ाबला ॾिसण वटां मिलंदा? जीअं मोरे शहर में थी सके थो उते जतो ही जेके आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी के टफ टाइम ॾेई सघनि था। ॿिए पासे वरी असां ॻाल्हि कयूं मेहरापुर वारे पासे त या भिरिया वारे पासे त उन पासे बि पाकिस्तान मुस्लिम लीग नून जेका आहे उन में कुछ पाकिस्तान पीपल्स पार्टी जा नाराज़ अॻवान जेके आहिनि उहे मुस्लिम लीग नून में शामिल थिया आहिनि, जंहिं करे पाकिस्तान मुस्लिम लीग नून उन पासे वधीक ताक़तवर थींदे नज़र पई अचे ऐं थी सघे थो त कुछ अहम सीटूं पाकिस्तान पीपल्स पार्टी खां खसे भी सके थी। इन सॼी सूरत हाल ते पाण ॻाल्हाईंदासीं ऐं कोशिश कंदासीं त अवामी मसइलनि खे हाईलाइट कजे ऐं अवाम खे ॿुधाइजे त नौशहरे फिरोज़ में पाकिस्तान पीपल्स पार्टी या को बि ॿियो चूंडियल नुमाइंदो जेको उन्हनि जे वोटनि सां ऐवाननि ताईं पहुतो आहे हुन अवाम के डिलीवर छा कयो आहे। मूंसां गॾु नौशहरो फिरोज़ में मौजूद आहिनि नौशहरो फिरोज़ खां राणा शेर मोहम्मद जेके सिंध TV न्यूज़ जा रिपोर्टर आहिनि, जॾहिं त कंडियारो मां मूंसां गॾु मौजूद आहिनि ताहिर इब्राहिम जोकियो। अवां ॿिन्ही जी वॾी महिरबानी। राणा शेर मोहम्मद, पहिरियां मूंखे ओवरऑल ॿुधाइजो त नौशहरो फिरोज़ डिस्ट्रिक्ट में छा सूरत हाल आहे ऐं नौशहरे फिरोज़ जा मसला कहिड़ा आहिनि? नौशहरो फिरोज़ ज़िले जी सियासी सूरत हाल जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे थी इशफाक़ त पीपल्स पार्टी ज़ाहिरी तौर ते त हिते मज़बूत नज़र अचे पई ऐं मसइलनि जे हल ताईं जेका ॻाल्हि तव्हां कयो पिया त नौशहरो फिरोज़ जा ज़िले समूरे जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त मसइला तमामु घणा वधियल आहिनि। ख़ासि तौर ते जेको पीअण जो साफ़ पाणी आहे उहो नौशहरो फिरोज़ जे रहवासियुनि खे न मिलियो आहे ऐं हिन वक़्तु जेके इलेक्शन थी रही आहे इशफाक़
त नौशरो फिरोज़ ज़िले में 2 म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि, 9 टाउन कमेटियूं आहिनि ऐं जेके आहिनि 8 यूनियन काउंसिलूं आहिनि। इन्हनि समूरनि में जेको आहे सवाइ हिकिड़ी यूनियन काउंसिल भोरटी जेका अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल्ला भुट जी अबाणे ॻोठ जी हुई भोरटी, उहा बिना मुक़ाबले जेका आहे समूरी जेका आहे उहा यूनियन काउंसिल में जेके पीपल्स पार्टी जा उम्मीदवार आहिनि उहे कामयाब थी विया आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ हिकु म्यूनिसिपल कमेटी मोरो मां बि बिना मुक़ाबले कामयाब थिया ऐं मुख़्तलिफ़ टाउन कमेटियुनि मां पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थी विया आहिनि। ऐं इशफ़ाक़ ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हींअर जेकॾहिं 20 खां वधीक उम्मीदवार पीपल्स पार्टी जा कामयाब थिया आहिनि बिना मुक़ाबले, त वाहिद GDA जो उम्मीदवार यूनियन काउंसिल मनाही मां कामयाब थियो आहे। ऐं हिकु अहिड़ी यूनियन काउंसिल बि आहे त हिन दौर में बि उहा हुन में हिकु वार्ड अहिड़ो आहे यूनियन काउंसिल कैंची जागीर, जंहिंमें वार्ड नंबर 2 में कंहिं बि उम्मीदवार पारां नामज़दगी फार्म जमा न करायो वियो आहे, त उहा सीट जेका आहे जनरल काउंसिलर जी उहा अञा ताईं ख़ाली आहे, उन में को बि उम्मीदवार साम्हूं न आयो। ऐं नौशरो फिरोज़ जा मसइला पाणी खां वठी करे सिहत ऐं तालीम खां वठी करे अमन अमान जी सूरत हाल ख़राब रही आहे। खोड़ सारा मसइला आहिनि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके डिस्कस थींदा रहिया आहिनि। ऐं मोरो म्यूनिसिपल कमेटी में पहिरियां 13 वार्ड हूंदा हुआ, हाणे हुनखे वधाए जेको आहे 2 यूनियन काउंसिल दरस ऐं हिकु ॿी बि जेका आहे हुन तालके मां यूनियन काउंसिल ख़तमु करे हुनखे 23 वार्डनि ते जेको आहे हुनखे क़ाइमु कयो वियो आहे। त ऐं नौशरो फिरोज़ जेको डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर आहे, नौशरो फिरोज़ ज़िले हेड क्वार्टर, इहा 100 साल खां वधीक अरसे खां टाउन कमेटी रही आहे। इशफ़ाक़ हिन 100 साल खां वधीक रहंदड़ टाउन कमेटी जा मसइला उहे मौजूदु रहिया ऐं पहिरियों भेरो जेको आहे हिनखे अपग्रेड करे हाणे हिनखे म्यूनिसिपल कमेटी जो दर्जो मिलियो आहे। ऐं हिन म्यूनिसिपल कमेटी नौशरो फिरोज़ में 16 वार्ड आहिनि ऐं 3 नंबर वॾो शहर असांजो ज़िले नौशरो फिरोज़ में मेहरापुर आहे, जंहिंमें पिणु जेके आहिनि 16 वार्ड आहिनि। ऐं मेहरापुर वाहिद टाउन कमेटी रही आहे माज़ीअ में जितां जेको आहे मुस्लिम लीग नून जा उम्मीदवार मुसलसल जेके आहिनि उहे जतोई ग्रुप जी हिमायत सां उहे कामयाब थिया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको उते सूरत हाल आहे त पीपल्स पार्टी जो जेकॾहिं किथे बि ज़िले में मुक़ाबिलो ॾिसण वटां थींदो त उहो मेहरापुर टाउन कमेटी में नज़र ईंदो, छाकाणि त हुते कांटे जा मुक़ाबला नज़र ईंदा। मुस्लिम लीग नून जी जाइ ते हिन भेरे हुननि शहरी इताद जे नाले सां मुख़्तलिफ़ पार्टियुनि जेको आहे इताद ठाहियो आहे, उनजो नालो शहरी इताद रखियो आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो उन शहरी इताद सां आहे। ऐं तव्हांखे वरी इशफ़ाक़ हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त पहिरीं ख़ुशख़बरी जेका आहे पीपल्स पार्टी खे मेहरापुर टाउन कमेटी मां मिली आहे त असांजो ई साथी रहियो आहे खोड़ साल जेको आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रहियो आहे काज़ी अली मोहम्मद, उहो पिणु जेको आहे पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हो ऐं वार्ड नंबर 16 तां बिना मुक़ाबले उहो कामयाब थियो आहे। ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके आहिनि पीपल्स पार्टी जा जेके उम्मीदवार आहिनि उहे बिना मुक़ाबले कामयाब थिया आहिनि। ऐं सियासी हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त जतोई ग्रुप जेको आहे ऐं सैयद ग्रुप, चाहे उहो जतोई ग्रुप नेशनल पीपल्स पार्टी में रहियो आहे ऐं सदाईं वफ़ाक़ी सरकार सां गुज़िरियल टेन्योर में बि 2018 ताईं जेका मुस्लिम लीग जी वफ़ाक़ी सरकार हुई हुन में ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई जेको आहे वफ़ाक़ी वज़ीर रहियो आहे। पर हिन वक़्तु जेको असां सियासी वायुमंडल ॾिसूं था त ज़ाहिरी तौर ते GDA जा उम्मीदवार या जतोई ग्रुप जा उम्मीदवार असांखे कमज़ोर नज़र अचनि था ऐं उनजे भेट में पीपल्स पार्टी जा उम्मीदवार मज़बूत नज़र अचनि था। तोड़े जो उन्हनि ते पीपल्स पार्टी जी कारकर्दगीअ ते मसइलनि खे हल न कराइण ते खोड़ जेका तनक़ीद करे सघिजे थी। उन्हनि जे मसइलनि खे उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ उन अहिड़ा अमली तौर ते क़दम न खया आहिनि, उन ते तनक़ीद करे सघिजे थी। पर उन जे बावजूद बि नौशरो फिरोज़ ज़िले में पीपल्स पार्टी जी पोज़ीशन ज़ाहिरी तौर ते मज़बूत नज़र अचे पई। ठीकु आहे, राणा शेर मोहम्मद असां सां गॾु मौजूदु रहिजो। ताहिर इब्राहिम आगाह कजो त कंडियारे में छा सूरत हाल आहे ऐं कंडियारे जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि जेके हिन वक़्तु ताईं हल न थी सघिया आहिनि, आवाम खे उन्हनि जे करे परेशानियुनि खे मुंहुं ॾिसणो थो पए? जी इशफ़ाक़, कंडियारे शहर में जेके मसइला आहिनि उहे बुनियादी खोड़ सारा मसइला आहिनि, जीअं रोडनि रस्तनि जो मसइलो आहे ऐं उन खां अलावा जेको आहे सो साफ़ सुथराई जो मसइलो आहे, ड्रेनेज जो मसइलो आहे, या पीअण जो साफ़ पाणी जो मसइलो, अहिड़ा खोड़ सारा जेके मसइला आहिनि उहे कंडियारे शहर में आहिनि। ऐं जेके तव्हांखे ॿुधाईंदो रहां त हींअर जेका इलेक्शन आहे बलदियाती, उन जूं तयारियूं जेके आहिनि ज़ोर शोर सां थी रहियूं आहिनि। ऐं जेको आहे सो कंडियारे तालके में यानी हिकु टाउन कमेटी आहे ऐं 17 यूसिन में जेका इलेक्शन विड़ी वेंदी। 17 यूसिन में यूसी खानवाण आहे, कोड़ो खान कुश्क आहे, शेखाणी, मोहबदरो, सियाल, जाम नुरला, मोहबदरो, घाघरा, डबरो, मंजठ, भोरटी, सूमर चनड़, मोरिया ऐं कंदर, शमीर दिरो, गुलाम शाह, कमाल दिरो ऐं ॿिए जेके ॾेखा शामिल आहिनि, जिते PP GDA मुस्लिम लीग नून जी
JUI PP शहीद भुट्टो में ऐं PTI जे उम्मीदवारनि में मुक़ाबिलो थी रहियो आहे, जॾहिं त आज़ाद उम्मीदवारनि जो बि वॾो अंग में मैदान वॾो अंग लथल आहे। PPA जो गढ़ सम्झो वेंदड़ तालको कंडियारो जे टाउन कमेटी जे 12 वार्डनि मां 2 वार्डनि ते PPA जा 2 काउंसलर बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि, जिन में PP जे MP शहीद सरफराज़ शाह जो पुटु आहे गुलाम मुर्तज़ा शाह बि शामिल आहे, जॾहिं त बाक़ी 10 वार्डनि ते सख़्तु मुक़ाबलनि जो इम्कान आहे। ठीक है, ताहिर इब्राहिम असां सां गॾु मौजूदु रहिजो। राणा शर्मा में इहो ॿुधाइजो त छा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा नौशर फ़िरोज़ में टिकटनि जे मामले ते त कंहिंखे कहिड़े वार्ड में या किथां टिकट ॾियणी आहे, किथे उम्मीदवार बीहारणो आहे, हिन ते सॼी सिंधिया नौशर फ़िरोज़ में बि इख़्तिलाफ़ साम्हूं नज़र आया आहिनि। छा उहे इख़्तिलाफ़ सॉल्व थी चुका आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा? बिल्कुलु इशफ़ाक़, इन ॻाल्हि ते त इहा सॼी सिंध जी नौशर फ़िरोज़ में बि पीपल्स पार्टीअ जे जेके उम्मीदवार हुआ उन्हनि ते जॾहिं टिकटुनि जी विरासत थिए पई त उन ते उन्हनि इख़्तिलाफ़ कया ऐं ख़ासि तौर ते मां ॿुधायां थो त पीपल्स पार्टी जा जेके सीनियर वर्कर हुआ उन्हनि चाहियो पियो त असांखे टिकट मिले, पर छाकाणि त ही जेका इलेक्शन थिए थी, मकानी चूंडूं जेके थियनि थियूं, इन में वरी ज़ाती वोट बैंक जी हैसियत जेका अहम हुजे थी, सियासी पार्टियुनि खां हटी करे जेकॾहिं बिरादरियूं ऐं उनजो ख़ानदान ऐं क़बीला जेके आहिनि उन्हनि जो वोट बैंक वधीक आहे त उहो माण्हू आसानीअ सां कामयाबु थी सघे थो। त इन हवाले सां उन्हनि जा इख़्तिलाफ़ ज़रूरु किथे किथे असांखे नज़र आया, पर हितां जे जेके सियासी अॻवान आहिनि उन्हनि जेको आहे उन्हनि खे परचाइण में कामयाबी हासिल कई आहे त जीअं गुज़िरियल बलदियाती चूंडुनि में ज़ाहिर ज़रूर में जेके पीपल्स पार्टी जा खोड़ सारा अॻवान जेके आहिनि उहे हुननि खां जेको आहे मुखालफ़त करे ऐं उन्हनि पीपल्स पार्टी जे मुखालफ़त में पंहिंजा उम्मीदवार बीहारिया। ऐं माज़ी में जेका बलदियाती चूंड थियूं हुयूं त मां तव्हांखे ॿुधायां त टाउन कमेटी ठारुशाह में पीपल्स पार्टी जो उस्मान आलमाणी हुयो ऐं सैयद मुराद अली शाह जेको MP आहे, इन्हनि में इख़्तिलाफ़ थिया त इन्हनि जे इख़्तिलाफ़नि जे करे उन टाउन कमेटी खे आज़ादु छॾियो वियो त कंहिं बि हवाले सां कंहिंखे बि टिकट जारी कोन कई वई हुई ऐं उन्हनि खे वरी आज़ादु छॾण खां पोइ जेके 8 टाउन कमेटी ठारुशाह जा वार्ड हुया उन्हनि मां जेके आहिनि अक्सरियत में आलमाणी जेके आहिनि उहे खटिया आया ऐं 2 वार्डनि ते जेको आहे रऊफ़ ख़ानज़ादो जेको अॻूणो टाउन जो चेयरमैन रहियो आहे उहो ऐं टिका ख़ानज़ादो, इहे ॿई जेके आहिनि उहे कामयाबु थिया हुआ। पर हिन भेरे पीपल्स पार्टी जा ई उहे मौजूदा जेके अॻवान रहिया आहिनि माज़ीअ में ऐं वरी जॾहिं पंहिंजी हैसियत में बि खटे आया, पर हिन भेरे जेको आहे पीपल्स पार्टी उन्हनि ॿिन्ही खे जेको आहे नज़रअंदाज़ कयो आहे। ऐं तव्हांखे वरी ॿी ॻाल्हि ॿुधायां त हिन वक़्तु अली ख़ान आलमाणी जेको असांजो टाउन कमेटी ठारुशाह जो चेयरमैन रहियो आहे, उनजो वोट जेको आहे कंडियारो तालके में दाख़िल हुजण जे करे उनजो फार्म जेको आहे उहो रद्द थी वियो आहे। त हिन वक़्तु दिलचस्प सूरत हाल ठारुशाह टाउन कमेटी में बि नज़र अचे पई, जिते पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो आज़ाद तौर बीठल पीपल्स पार्टी जा ई अॻवान जेके आहिनि उहे कंदे नज़र अचनि पिया। इन सां गॾोगॾु असां वटि टाउन कमेटी भेरिया रोड आहे जंहिंमें 8 वार्ड आहिनि, उन में पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो मुख़्तलिफ़ धुरियुनि सां आहे। उन भेरिया रोड टाउन कमेटी जे 8 वार्ड में पीपल्स पार्टी त टिकट जारी कया आहिनि, पर माज़ीअ में इहे शहरी इतिहाद जे नाले सां जुड़ंदड़ जेको इतिहाद हुयो उन्हनि समूरनि सीटुनि 8 ते जेको आहे कामयाबी हासिल कई हुई, पर उहे जेके शहरी इतिहाद जा अॻवान हुया उन्हनि मां खोड़ सारा हाणे पीपल्स पार्टी जॉइन करण खां पोइ पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां इलेक्शन में बीठा आहिनि। त हिन वक़्तु दिलचस्प सूरत हाल जेका आहे उहा भेरिया रोड में बि नज़र अचे पई ऐं ज़ाहिरी तौर ते पीपल्स पार्टी जो पलड़ो भेरिया रोड टाउन कमेटी में बि नज़र अचे पियो त हू खटे वेंदा। ऐं टाउन कमेटी दरिया ख़ान मरी जो तव्हांखे ॿुधायां त 5 वार्ड आहिनि ऐं 5 वार्डनि मां जीअं 3 वार्डनि ते मुक़ाबिलो आहे। वार्ड नंबर 4 ते ऐं 5 ते जेको आहे ॿई पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाबु थिया आहिनि ऐं 5 नंबर वार्ड जेको आहे उन ते मोहम्मद असगर राजपूत जेको अॻूणो टाउन जो चेयरमैन पिणु रहियो आहे हिन टेन्यूअर में गुज़िरियल में, त उहो बि जेको आहे बिना मुक़ाबले कामयाबु थियो आहे। मिठाणी टाउन कमेटी जा जेके 2015 में जेका हुनखे टाउन कमेटी जो दर्जो मिलियो हो त उन जे 8 वार्डनि खे वधाए जेको आहे 10 वार्ड कयो वियो आहे ऐं उते बि जेको आहे 1 वार्ड तां पीपल्स पार्टी जो MPA मुमताज़ चांडियो जो नंढो भाउ सिकंदर चांडियो बिना मुक़ाबले कामयाबु थियो आहे। त इहे जेके कामयाबु थियल माण्हू आहिनि, जीअं ताहिर इब्राहिम ॻाल्हि कई त कंडियारो मां गुलाम मुर्तज़ा शाह कामयाबु थियो आहे बिना मुक़ाबले, त गुलाम मुर्तज़ा शाह अॻूणो चेयरमैन बि आहे कंडियारो में यूथ जी सीट ते पोइ भेरे कामयाबु थी आयो हो ऐं गुज़िरियल 4 साल जेको आहे उहो टाउन कमेटी कंडियारो जो चेयरमैन रहियो आहे। त इन हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त मुख़्तलिफ़ जायुनि ते उहे उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाबु थिया आहिनि जेके पीपल्स पार्टी जे पारां जेके आहिनि चेयरमैन जा मुतवक़े उम्मीदवार थी सघनि था त उहे जेके आहिनि कामयाबु थिया आहिनि। ॿियो तव्हांखे ॿुधायां त पीपल्स पार्टी जो ज़िली सदर जेको आहे फ़िरोज़ ख़ान जमाली
उहो यूनियन काउंसिल फतू बलाल मां जेको आहे ज़िले मेंबर ते जेको आहे इलेक्शन लड़े पियो, उहो बि जेको आहे बिना मुक़ाबले कामयाब थी वियो आहे। अहिड़ी तरह सां जेको आहे यूनियन काउंसिल दाली आहे, जेके पीपल्स पार्टी जा चारई जेके जनरल काउंसलर आहिनि उहे चारई कामयाब थियल आहिनि ऐं उते जेको आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल ते ऐं जेको आहे चेयरमैन वारी उहिदनि ते ॿिनि ते जेको आहे मुक़ाबिलो थींदो ऐं उन में बि जेको आहे ज़ाहिरी तौर ते पीपल्स पार्टी मज़बूत नज़र अचे पई, छाकाणि त सदाई जेको आहे इन यूनियन काउंसिल दाली मां पीपल्स पार्टी जा ई उम्मीदवार कामयाब थींदा रहिया आहिनि। त ओवरऑल जेकॾहिं ॻाल्हि कजे थी सॼे ज़िले जी, त नौशेरो फिरोज़ ज़िले में पीपल्स पार्टी जा उम्मीदवार त वर्क करे रहिया आहिनि, पर उन्हनि जे मुखालफ़त में जेके उम्मीदवार बीठा आहिनि जंहिंमें पाकिस्तान मुस्लिम लीग नून आहे ख़ासि तौर ते, ऐं PTI जा नौजवान जेके आहिनि खोड़ सारा खोड़ जैन ते जेके आहिनि उहे ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते त उन्हनि जो जेको वर्क जेको नज़र अचे पियो उहो तमामु घणो आहे ऐं उहे वर्क में मसरूफ़ नज़र अचनि था। ठीकु आहे, राणा शेर मोहम्मद सां गॾु में मौजूदु जेके रहिजो। ताहिर इब्राहिम, इहो आगाह कजो त कंडियारो में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके वॾा कारनामा हुया या जेका वॾी स्कीम हुई उहा छा हुई ऐं हुन जी हिन वक़्तु कंडीशन छा आहे? छा उहा जेका स्कीम आहे उहा फंक्शनल आहे या उहा बि करप्शन जो शिकार थी वई आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी परफॉर्मेंस जेका आहे कंडियारे में निल आहे? ताहिर, हवाले आवाज़ अचे पियो मुंहिंजो सवाल अवां खां इहो आहे त छा कंडियारे में के पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾियूं स्कीमूं जारी कयूं हुयूं या सिर्फ़ उहे सभु स्कीमूं कागज़नि में आहिनि, रुगो करप्शन थी आहे? जी, ताहिर इब्राहिम सां असांजो राब्तो जेको आहे डिस्कनेक्ट थी वियो आहे। राणा शेर मोहम्मद, मां अवां ॾे हिकु दफ़ो ॿीहर ईंदुमि त नौशहरे फिरोज़ में हिकु दफ़ो जेको आहे वॾो जेको आहे शहर आहे उहो मोरो आहे। मोरो में ज़ियाउल हसन लंजार जेको हुयो उहो ताक़तवर MPA सॼो वेंदो हो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, पर उन बावजूद बि मोरे शहर के को तरक्याती बजट न मिलियो, इंफ्रास्ट्रक्चर न ठहियो ऐं बुनियादी मसइला जेके मोरे शहर जा आहिनि उहे हल छो न थिया आहिनि? बिल्कुलु तव्हां इहा ॻाल्हि इशफाक़ सही पिया चओ त पीपल्स पार्टी जो ज़ियाउल हसन लंजार जेको अॻुवाण आहे, जेको डिविज़नल सदर पिणु आहे, उन जी हैसियत जेको आहे उहो तमामु घणो असरु रखे थो ऐं उहो जेको आहे मोरो जे गुज़िरियल इलेक्शन में जेको आहे उहो पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां जतोई ग्रुप खां उहो शिकस्त खाधी हुई ऐं आरे मुस्तफ़ा जतोई जेको आहे उहो पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में जतोई ग्रुप मां कामयाबु थियो। ऐं जेका ॻाल्हि तव्हां कयो पिया त मसइलनि खे हल कराइण जे लाइ, त बिल्कुलु मोरो जा जेके रहवासी आहिनि उहे अॼु बि जेके दाहूं कंदे नज़र अचनि था त असांजा बुनियादी मसइला जेके आहिनि उहे हल न थिया आहिनि। पीअण जो साफ़ पाणी जेको आहे उन्हनि खे न पियो मिले ऐं सिहत जूं सहूलियतूं जेके उन्हनि जे अस्पतालुनि जी हालति जेका आहे उहा ॾिसण वटि आहे। त NICVD जे त असां तारीफ़ करे सघूं था त पीपल्स पार्टीअ जे दौर में जेकॾहिं कुझु चंद इदारा इन्हनि सुठा जेके ठाहिया आहिनि उन में NICVD जो ज़िक्र करे सघिजे थो, पर 16 लख खां वधीक आबादी जेका रखंदड़ ही ज़िलो आहे, इन में बि जेको आहे NICVD जहिड़ो इदारो क़ाइमु हुजणु खपे। पर मोरो में जेको आहे तालका हेडक्वार्टर अस्पताल आहे, उन जी हालति जेका आहे तमामु घणी ख़राबु नज़र अचे पई। उते जेके माण्हू अचनि था उन्हनि खे दवाउनि जी खोट नज़र अचे पई, सिहत जूं सहूलियतूं न पियूं मिलनि। ॿिए पासे जेको मोरो जा रहवासी आहिनि अमन अमान जे हवाले सां बि उहे दाऊं कंदे नज़र अचनि था ऐं खोड़ जेके आहिनि उहे एहतिजाज बि रिकॉर्ड कराया आहिनि ऐं सफ़ाई सुथराई समेत ॿिया जेके मसइला आहिनि उहे हल तलब आहिनि। मोरो जी जेके घिटियूं आहिनि उन्हनि जा जेके रस्तनि जा कम आहिनि उहे बि अञा ताईं कंप्लीट न थी सघिया आहिनि। घणा जी केतिरनि ई इलाइक़नि अच्छा, में राणा शेर मोहम्मद, इहो ॿुधाइजो त जेके मोरे में सभ खां वॾी स्कीम पाकिस्तान पीपल्स पार्टी कहिड़ी ॾिनी ऐं उहा छा मुकमल थी, ऐं जे मुकमल थी त हिन वक़्तु उहा फंक्शनल आहे? ज़ाहिरी तौर ते अहिड़ी का बि स्कीम जेका आहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां मोरो खे न ॾिनी वई आहे। थोरे जो मोरो में जेको त मां तव्हांखे ॿुधायां त पोइ दफ़े जॾहिं म्यूनिसिपल कमेटी जे 13 वार्डनि मां 9 ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थी आया हुआ ऐं हिकु वार्ड वारो जेको GDA जो जेको कामयाबु थियो उन बि पीपल्स पार्टी जॉइन कई, पर उन्हनि गुज़िरियल 4 सालनि में ऐं ही जेके तक़रीबन 21 महीना हाणे जेको एडमिनिस्ट्रेटर जो दौरु हले पियो, करोड़े रुपयनि जी जेका बजट आहे उहा मोरो खे मिली आहे। हर महीने करोड़े रुपया उन्हनि खे मिलनि पिया। तक़रीबन 2 करोड़ रुपया जेके आहिनि मोरो खे हर महीने मिलनि पिया। पर जेके तरक़ियाती कमनि जे हवाले सां जेकॾहिं का वॾी स्कीम जेकॾहिं असां उन ते नज़र फेराईंदासीं त उहा असांखे नज़र न ईंदी। माण्हू जेके आहिनि उहे अञा ताईं बुनियादी ज़रूरतुनि बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहिनि। उहा अहिड़ी का बि स्कीम जेका आहे उहा नज़र न पई अचे।
ठीक है ताहिर इब्राहिम यो ॿुधाइजो त जेकॾहिं अव्हांखे आवाज़ अचे पियो त ॿुधाईंदा हलो त कंडियारो में छा सूरत हाल आहे छा पाकिस्तान पीपल्स पार्टी का वॾी स्कीम अवाम जी भलाई जे लाइ का स्कीम कंडियारो में मुतारिफ़ कराई जेकॾहिं कराई हुई त हुनजी हिन वक़्तु सूरत हाल छा आहे नाज़रीन ताहिर सां असांजो राब्तो जेको आहे उहो डिस्कनेक्ट थी वियो आहे असां डिस्कस कयूं पिया शहीद जेको आहे डिस्ट्रिक्ट नौशर फिरोज़ के ऐं जेको आहे स्पेशल ट्रांसमिशन में असांजी कोशिशि हूंदी आहे त हर ज़िले जा जेके बि मसइला आहिनि उन्हनि खे हाईलाइट कयो वञे आवाम जे साम्हूं रखियो वञे त पाकिस्तान पीपल्स पार्टी गुज़िरियल 14 सालनि में सिंध जी हुकूमत में छा अवाम खे डिलीवर कयो आहे अवाम जा जेके बुनियादी मसइला आहिनि उहे हल अञा न थी सघिया आहिनि अवाम खे शहरनि में साफ़ पानी पीअण लाइ मौजूदु न आहे बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु न आहे ड्रेनेज सिस्टम जेको आहे उहो अवाम खे अञा ताईं सही न ॾिनो वियो आहे जॾहिं बि सिंध में बरसातुनि जो मौसम ईंदो आहे त असां ॾिसंदा आहियूं त सिंध जा अक्सर शहरनि जा रोड रस्ता जेके आहिनि उहे असांखे तालाब जो नज़र ॾियणु शुरू कंदा आहिनि ऐं सॼी सिंध जो इहो ई हाल आहे सिर्फ़ु नौशहर फिरोज़ में ईअं न आहे पर हर जाइ ते साॻी सूरत हाल आहे स्पेशल ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे वक़्तु थियो आहे ब्रेक जो असां सां गॾु रहिजो नाज़रीन स्पेशल ट्रांसमिशन में एक दफ़ो ॿीहर भलीकार हिन वक़्तु मूंसां गॾु मौजूदु आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MPA सैयद मुराद अली शाह महरापुर मां असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके असां कोशिशि कंदासीं त डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज़ जी जेका सूरत हाल आहे ऐं स्पेशली मकानी चूंडुनि जे हवाले सां साईं सां असां ॻाल्हि कंदासीं ऐं अवामी मसइला साईं जे साम्हूं रखण जी कोशिशि कंदासीं सैयद मुराद अली शाह साहब वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त अव्हां जेको आहे MPA बि आहियो ऐं डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज़ में काफ़ी सीटूं पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि रहियूं आहिनि ऐं मकानी चूंडुनि जे हवाले सां अगरि ॾिठो वञे त 2015 में सिर्फ़ु महरापुर जो जेको वाइस चेयरमैन ऐं चेयरमैन हुयो उहो PMLN जो हुयो बाक़ी जेको पूरो डिस्ट्रिक्ट अव्हां वटि ई रहियो आहे नौशहर फिरोज़ जा सभु मसइला पाकिस्तान पीपल्स पार्टी छा हल करे वरिता आहिनि जेकॾहिं न कया आहिनि त हिन वक़्तु नौशहर फिरोज़ जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो एक्चुअली पंचायती इलेक्शन जी तव्हांखे ख़बर आहे त हिन में जेका जनरल इलेक्शन थींदी आहे हुन हिन जे विच में तमामु घणो फ़र्क़ु हूंदो आहे हिन में बिरादरी सिस्टम हूंदो आहे ऐं वरी के ॿ भाउर हूंदा आहिनि उहे पाण वटि पवंदा आहिनि त कोशिशि इहा हूंदी आहे त उनखे ठाहिजे भई यूनानी मसइले हिकिड़ो अहिड़ो उमेदवार बि आहे जेको कामयाबु थिए असां जीअं तव्हां फरमायो महरापुर ॾे हिकिड़ो असांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उमेदवार बिना मुक़ाबले थी चुको आहे जेको अॻे दफ़े असां हुते हिकिड़ी सीट पाण खई ऐं तरक़ाती कमनि जो ॼार जेको विछाड़ आहे उहो कमु हले पियो ऐं हर जॻह ते हर यूनियन काउंसिल में असांजो कमु जारी आहे एतिरे क़दुरु जो हर टाउन कमेटी में कमु हले पियो हर UC में कमु हले पियो इहो इन करे न त पोइ हीअ इलेक्शन में अचणी आहे इलेक्शन हले पियो इन करे पर बुनियादी तरह सां जेको असांजो मंशूर आहे या प्रोग्राम आहे उहो पंहिंजे रस्ता सां हलंदो रहे थो ऐं हुनखे जारी असांजे रखंदा आहियूं इलेक्शन ख़तमु थियण खां पोइ बि कमु हलंदो इलेक्शन थियण खां अॻु में 2 महीना अॻु में कमु हलणु शुरू आहे जीअं जे बजेट आई आहे तीअं कमु हले पियो थो ऐं असां इहो चवंदासीं त इलेक्शन करे सम्झणो हूंदो आहे जेके मां तव्हांखे हींअर चवां त असां सभु स्वीप कंदासीं या ॿियो को मुखालफ़त में न आहे बीठल इहा जेका असां ग़लती सम्झबी हर हिकु पार्टी आहे NPP आहे PTI आहे ॿियूं पार्टियूं आज़ादु आहिनि जमात इस्लामी वारा बीठा आहिनि पर हर कंहिंखे हक़ आहे इलेक्शन बीहण जो पर त वक़्तु ॿुधाईंदो त पब्लिक कंहिंसां आहे असांजो पंहिंजो यकीन हूंदो आहे त माण्हू जंहिं माण्हू खे चूंडनि उहो ई सही नुमाइंदो रखिबो आहे ऐं इहा दावा कान कबी आहे त पोइ असां जो हक़ आहे असांखे वोट मिलणु खपे त असां इहा दावा ज़रूरु कंदा आहियूं त असां जेका ख़िदमत कयूं था त उन लिहाज़ सां उमेदवार जी पंहिंजी शख़्सियत पार्टी जो चुनाव त कंहिंखे सिलेक्ट करे थी ऐं पार्टी जेका ख़िदमत कई आहे उहा नुमाया असां कंदा आहियूं पर बदकिस्मती इहा आहे जो असांजे जेके मुखालिफ़ दिलि जा माण्हू आहिनि उहे सवाइ बदकलामी जे ॿियो को ॻाल्हि कोन था कनि कंहिं तक़रीर में उहो पंहिंजो मौक़ो कोन था ॿुधाइनि
पंहिंजो अर्ज़ु कोन था रखनि पर ॿी मुखारबत में ॻाल्हाइनि था ऐं तमामु बदकिलामी कनि था जेका ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। इलेक्शन में माण्हू पंहिंजो मौक़ुफ़ रखंदो आहे ऐं पंहिंजी घुर रखंदो आहे त मुंहिंजो वक़्तु आहे मूंखे महिरबानी वोट ॾियो। हिते धमकियूं बि ॾियनि था तव्हांखे ॾिसी रहंदा। अच्छा मुराद अली शाह साहब, छा मेहरापुर शहर खे अवां मिसाली शहर चई सघो था? सही मां जो 85 में मेहरापुर सां नुमाइंदगी मां कई आहे, 85 में, तंहिंखां पोइ 32 सालनि खां पोइ हाणे मां उतां जी नुमाइंदगी कई आहे। हाणे उहो छा आहे त मेहरापुर शहर जेको आहे सो घणे भाङे इहे 32 साल में कंहिं माण्हू ते तरक़ियाती कम कोन कराया, पर हाणे मां मुंहिंजो पीर वसण जो रस्तो ॾिनो आहे जेको वॾनि खां वठी 40 सालनि खां वठी जी डिमांड जेको हींअर मूं स्टार्ट करायो आहे ऐं उनजो नतीजो इहो आहे त हिकिड़ी अनअपोज़िशन पीपल्स पार्टी खे मिली आहे ऐं जेका हिन खां अॻु में कॾहिं न मिली आहे। ऐं हींअर बि असांखे उमेदु आहे त असांखे तमामु चङी मोट मिलंदी जंहिंसां मेहरापुर शहर में कमु करायो आहे, ख़िदमतूं कयूं आहिनि। मुंहिंजो पुटु जेको आहे तमामु घणो हुन ते तवजो ॾींदो आहे ऐं घणो टाइम शहर खे ॾींदो आहे। मेहरापुर शहर खे वॾे खां वॾी स्कीम पाकिस्तान पीपल्स पार्टी छा ॾिनी आहे? साईं मां उते ॾिना पीर वसण रोड आहे हिकिड़ो जेको हुनजी तमामु पुराणी जेका डिमांड हुई, पोइ तव्हांजे माण्हू मूंखे चयो त जॾहिं ठहंदो त तव्हां पहिरें उघाड़े तव्हां सां जुलूस मिलंदासीं सॼो रोड, एतिरी डिमांड हुन माण्हुनि जी हुई त उहो कमु तेज़ी सां हले पियो। इनशा 3 महीननि अंदरि कंप्लीट थी वेंदो। उन सां गॾु गिटियुनि जो कमु आहे, ॿियो जेको पेवर लॻाइणो आहे उहो सॼो कमु असांजो हले पियो। अच्छा मुराद अली शाह साहब, मां शुरू में अवां खां सवाल कयो त नौशहर फिरोज जा मसइला छा आहिनि, बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि हिन वक़्त बि नौशहर डिस्ट्रिक्ट जा? बुनियादी मसइला आहे रोड, तइलीम ऐं हेल्थ जे मुताबिक़ तमामु घणो माना जेको आहे सो अस्पतालूं आहिनि पर अप टू द मार्क न आहिनि। जीअं ईअं त चइजे त इक्विपमेंट जो फुक़दान आहे या के जेके अस्पतालूं आहिनि उनखे असां चाहियूं था त हुनखे अपग्रेड कयूं, उहो अंडर प्रोसेस कमु हले पियो। ऐं ॿियो नंबर ते आहे रोडनि जो मसइलो। रोड असां एतिरा विछाया आहिनि जो तक़रीबन हर हिकु यूनियन काउंसिल में 30-35 करोड़ जो कमु करायो आहे। हाणे को बि अहिड़ो ॻोठ कोन्हे जंहिंखे असां छॾियो हुजे जिते रोड जो अप्रोच न हुजे ऐं रोड बि तक़रीबन क्वालिटी जा ठाहिराया आहिनि। उन खां अलावा जेके स्कूल आहिनि उहे ऑलरेडी तमामु घणा ठहियल आहिनि पर उन में थोरो इहो आहे त किन स्कूलनि में उस्ताद घटि आहिनि जंहिंजे असां कोशिशि कयूं था त गवर्नमेंट सेंक्शन करे पोस्टूं त हुनखे असां नवां उस्तादनि खे रखूं ताकी इहो जेको कोताही आहे ख़तमु थिए। त पोइ मोरे शहर खे तबाही वारी सूरत हाल खां कंहिं जेको आहे कंहिं एतिरो हथ ताईं पहुचायो आहे जिते हिकिड़ो रोड बि मुकमल आहे? साईं मोरो शहर जे लाइ मां इन करे तव्हांखे तफ़सील नथो ॾेई सघां जो मां तक़रीबन 1 साल बीमार हुयुसि कराची में ऐं इन करे मां जो मोरो वञणु कोन थियो आहे। इन करे मां हुन को बि तफ़सील नथो करे सघां पर मूंखे जेतिरे क़दुरु ॿुधण में ॻाल्हियूं अचनि थियूं त इहा जेका तव्हां वारी ॻाल्हि आहे एतिरे क़दुरु कोन्हे, कमु थिया आहिनि पिया छाकाणि त वॾो शहर आहे इन करे जेको कमु थियो हूंदो माण्हू खे घटि नज़र ईंदो हूंदो पर मां पाण पर्सनली वियो कोन आहे जो मां तव्हांखे सही पिक्चर पेश कयां। 14 सालनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी परफॉर्मेंस के जेकॾहिं हिकिड़ी लाइन में बयान कजे तव्हां छा चवंदव डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज के मद्देनज़र रखंदे? सही असां पंहिंजे ज़िले जे लिहाज़ सां बिल्कुलु मुतमिन आहियूं छो त असां महिनत कई आहे ऐं हमेशह कंदा रहिया आहियूं। अलाह जी महिरबानी सां 82 सालनि खां वठी असांजो घरानो जेको सियासत में रहियो आहे ऐं असां उन में कोताही कोन कंदा आहियूं। माण्हुनि सां मेल मिलाप ख़िदमत मुंहिंजो जेका डिमांड्स आहिनि उहे जहिड़ी मुल्क जेका कनि था उहा पूरी था कयूं। इस्पतालूं ठाराए ॾिनियूं आहिनि, रस्ता ठाहे ॾियनि, हींअर बि काफ़ी असांजूं स्कूलूं हलनि पियूं थियूं। तक़रीबन ईअं तव्हां अंदाज़ो कयो त हर हिकु यूसी में असां कोई 15 खां 36-37 करोड़नि ताईं कमु करायो आहे हर यूसीअ में ऐं इहो कमु जारी ऐं सारी रहंदो छाकाणि बेसिकली जेको बहिरारी आहे उनखे घणे में घणी रोडनि जी त घणी तकलीफ़ आहे जो बारिश पए थी पोइ निकिरणु घटि इस्पताल ते पहुचणु घटि, रोड घणा ठाहिराया आहिनि, इस्पतालूं तक़रीबन अलाह जी महिरबानी सां काफ़ी आहिनि पर हुन में थोरी ज़रूरत आहे अपग्रेड कराइण जी। अच्छा मुराद अली शाह साहब, टिकटनि जे मसइलनि ते अवां जा कुझु इख़्तिलाफ़ पिया हलिया पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कंहिं अॻवान सां, छा उहे मसइला सॉल्व थी विया आहिनि? कंहिंसां मां न सम्झो साईं, पार्डन दोबारा ॿुधायां थो साईं। अवां जा मसइला पिया हलिया कि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कंहिं ॿिए अॻवान सां टिकटनि जे मामलनि ते, छा उहे मसइला अवां जा पार्टी सॉल्व करे छॾिया आहिनि?
साईं मां असांजो मुंहिंजो त कोई इख़्तिलाफ़ कोन रहियो आहे छो त मूं वटि हींअर 14 यूनियन काउंसिलूं आहिनि ऐं 2 टाउन कमिटीज़ आहिनि उनजी रिस्पॉन्सिबिलिटी मूं क़बूल कई ऐं उहा मुंहिंजे मसइले सां मुंहिंजे चवण सां उहे टिकेटूं जेके आहिनि से ॾिनियूं वियूं आहिनि ऐं सही माण्हूअ खे असां उहे टिकेटूं ॾिनियूं आहिनि ऐं इनशा ताला अॾा उमेदु आहे त तव्हांखे तमामु सुठी मोट मिलणी आहे। मैरापुर में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कहिड़ी पार्टी टफ टाइम ॾेई सघे थी? उते सभु पार्टियूं बीठियूं आहिनि, नून लीग जा माण्हू बीठा आहिनि, आज़ाद बीठा आहिनि, PTI मां बीठा आहिनि ऐं पीपल्स पार्टी जी जा सभिनी 16 सीटुनि ते उमेदवार आहिनि। असांखे उमेदु आहे त असां उतां सुठी असांखे उमेदु मिलंदी। बाक़ी एतिरो मां ज़रूरु चवंदुसि त असांजो इहा दावा कॾहिं न हूंदी आहे त को माण्हुनि ते असां मजबूर कयूं तव्हां असांखे वोट ॾियो। असां चाहियूं त माण्हू दिलि सां कनि, असां हुनजी ख़िदमत कयूं ऐं दिलि हुनजी असां जितियूं ताकी उहो असांखे पीपल्स पार्टी खे वोट ॾियनि। अच्छा, अवां सम्झो था त जेके आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग नून अवां खे टफ टाइम ॾेई सघे थी, त छा अवां सम्झो था त कुझु अहिड़ियूं सीटूं बि आहिनि जिन ते अवां खे शिकस्त बि थी सघे थी मुस्लिम लीग नून जे हथां? साईं उहो हिकिड़ी ॻाल्हि चई सघे थी हुनजी त हुते काड़ी मूंखे नथी लॻे का सीट जेका हू खणी सघनि या PTI वारनि जी मूंखे नथी लॻे। बाक़ी के अहिड़ियूं धुरियूं आहिनि जेके आज़ाद थियनि थियूं उन्हनि में थी सघे थो त उहे के सीटूं खणनि छाकाणि उन में वरी हिते घणे भाङे क़ौमियत जो साथ रखियो वेंदो आहे त असांजी क़ौमियत आहे उन खे टिकेट न वेंदी आहे त मुमकिन आहे उहे कोई पूरा त खणनि। बाक़ी ॿियो बि नून लीग या PTI जी मां नथो सम्झां त को फ्यूचर मूंखे ॾिसण में कोन थो अचे। ठीकु आहे साईं, असां सां गॾु मौजूदु रहिजो। राणा शहर मोहम्मद, अवां सैयद मुराद अली शाह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। साईं जन चवनि था त असांजी कोशिशि आहे त असां बुनियादी जेके मसइला आहिनि अवाम जा हल कयूं। अवां सम्झो था त पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्शन खटण खां पोइ बि मसइला हल करे सघे थी नौशहर फिरोज़ जे अवाम जा? जी बिल्कुलु इशफाक, मां ॿुधायां त नौशहर फिरोज़ जी सियासी हवाले सां पहिरियां असां वटि अहिड़ो PS19 जेको पुराणो हूंदो हो, जेको हींअर मुमताज़ चांडियो असांजो MP पीपल्स पार्टी पारां थियल आहे, त उन्हनि सीटुनि ते सदाई जतोई जेके आहिनि उहे 1988 हुजे, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेकी शहादत खां पोइ 2008 वारी इलेक्शन हुजे, त उहा सीट कॾहिं पीपल्स पार्टी जेका आहे उहा हासिल न कई। पर जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो पियो वञे तीअं तीअं उहे मसइला, जीअं मिठियाणी खां जेको रस्तो आहे दरिया ख़ान मरी ताईं, हिन रस्ते जे ठहण खां पोइ तमामु घणा माण्हू ख़ुशि थिया हुआ जेको 20 सालनि खां उहे रस्ता न ठहिया, त पीपल्स पार्टीअ खे जेको आहे अक्सरियत हासिल थी वई ऐं मुमताज़ चांडियो MP थियो। ऐं जीअं साईं मुराद अली शाह ॻाल्हि कनि पिया त हींअर जेको आहे जेको बि माण्हुनि जा मसइला हल कंदो, माण्हू उनखे ई जेको आहे तरजीह ॾींदा ऐं वोट उन्हनि खे ॾींदा ऐं शख़्सियत जो वोट जेको आहे वधंदो पियो वञे। ऐं इन हवाले सां ई जेके आहिनि उहे ई माण्हू जेके आहिनि सोभारा थियनि था जेके अवाम सां हर वक़्तु राब्ते में हुजनि था। त पीपल्स पार्टी जेको आहे ज़ाहिरी तौर ते असां वटि ज़िले नौशहर फिरोज़ में मज़बूत जेका आहे नज़र अचे पई ऐं उन जा उमेदवार जेके आहिनि सम्झूं था त उहे कामयाबु थींदा, छाकाणि त ताज़ो जेको आहे जतोई ग्रुप मां खोड़ सारनि माण्हुनि जेको आहे हींअर बि उहे ऐलान कनि पिया ऐं उन्हनि खे छॾे पीपल्स पार्टी में अचनि पिया। ठीकु आहे, अवां सभिनी जी वॾी महिरबानी। राणा शहर मोहम्मद, सैयद मुराद अली शाह ऐं ताहिर इब्राहिम जोखियो असां सां गॾु मौजूदु हुया स्पेशल ट्रांसमिशन में। सैयद मुराद अली शाह जेके हिन वक़्तु MP बि आहिनि उहे चवनि था त हुननि नौशहर फिरोज़ में रोडनि जो ॼार विछायो आहे, जॾहिं त हक़ीक़त इहा आहे त नौशहर फिरोज़ में के बि रोड एतिरा बहितर न आहिनि जेके क़ाबिल तारीफ़ हुजनि, जिन जी तारीफ़ कजे त हा पाकिस्तान पीपल्स पार्टी कुझु कमु कयो आहे। अॼु बि नौशहर फिरोज़ जा नंढा वॾा शहर जेके आहिनि उहे बदहाली जो शिकार आहिनि। सफ़ाई जो सिस्टम मौजूदु न आहे, उते ड्रेनेज जो सिस्टम मौजूदु न आहे, बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर उते मौजूदु न आहे, जेके रूरल हेल्थ सेंटर आहिनि उहे बि तबाह थियल आहिनि, अवाम खे सिहत जूं सहूलियतूं बि मौजूदु न आहिनि। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी अॼु बि इहा दावा करे थी त हू बहितर परफॉर्म कयो आहे। स्पेशल ट्रांसमिशन में अॼु ताईं एतिरो ई। अवां सां मुलाक़ात थींदी सुभाणे। तेसिताईं पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।